जी नाज़रीन असां मौजूद आहियूं जोग शरीफ़ में, जिते जोग शरीफ़ जा रहवासी बुनियादी सहूलियतूं न मिलण जे करे सरापा एहतिजाज में अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। जोग शरीफ़ के मसलन जे दोस्तन एहतिजाज कयो आहे, सुठी ॻाल्हि आहे। हिते असां वटि गुज़िरियल 14 सालनि खां को बि तरक़ियाती कमु कोन थियो आहे। पाणी जो त वॾो मसइलो आहे, पीअण जे पाणी जो तक़रीबन को बि निज़ाम कोन्हे। बाक़ी जेको आहे वाटर सप्लाई जो सो बि हिकिड़ो नंढो तला आहे, उन में पाणी हींअर मौजूदु कोन्हे ऐं ड्रेनेज जो सिस्टम तक़रीबन तबाह आहे। हिते 14 सालनि में हिकिड़े रुपए जो बि कमु कोन थियो आहे। नाज़मनि जे दौर खां वठी चेयरमैन जे दौर खां वठी हींअर माशाल्लाह अख़्तियार असिस्टेंट कमिश्नर साहब खे ॾिना विया आहिनि, पर अञा ताईं असां वटि केर बि लथो कोन्हे। न ई कंहिं हिते जी पुछा कई त तव्हां कहिड़े हाल में आहियो। शामरात शुगर मिल आहे हिते तक़रीबन उन्हनि हिकिड़ी 15 सालनि खां हिकिड़ी पंहिंजो हिकिड़ो लॉ ठाहे छॾियो आहे त असां मक़ामी माण्हुनि खे, रुॻो मक़ामी जोग शरीफ़ न, यूनियन काउंसिल जोग शरीफ़ न, पर डिस्ट्रिक्ट सिजावल, डिस्ट्रिक्ट ठट्टो, डिस्ट्रिक्ट बदीन, इन्हनि ज़िलनि जे माण्हुनि खे असीं रोज़गार कोन ॾींदासीं। ऐं तक़रीबन हिते 8 साल थी विया आहिनि, बिजली बि कोन्हे। सम्झ असां कहिड़े दौर में रहूं पिया, असांखे ख़बर ई कान थी पए त इंसान जोग शरीफ़ में रहनि था या कोन था रहनि। चूंडियल नुमाइंदा अचनि था, सिर्फ़ु वोटनि जे टाइम ते ज़ाहिर थियनि था, वॾेरनि खे वठी था अचनि। हिते असांखां वॾेरा वोट वठनि था। हिते स्कीमूं मिलनि थियूं, वॾेरनि खे मिलनि थियूं, नौकरियूं मिलनि थियूं, वॾेरनि खे मिलनि थियूं। असां वॾेरनि वटि विकिया पिया आहियूं, हुते वॾेरा ठीका खणी वेठा आहिनि। ज़िले जे चङनि मुड़ुसनि वटि चङा मुड़ुस सिर्फ़ु लहनि था, सभु वॾेरनि वटि अचनि था, ग़रीबनि वटि ज़ाहिर कोन था थियनि। असां चवंदा कुझु हेॾां बि ख़्यालु करियो, हिते आवाम रहे थी। हाणे ईंदड़ इलेक्शन में सोचे सम्झी अचिजो, असां तयारु आहियूं, तव्हांजो बाक़ाइदा इस्तक़बाल कंदासीं। सारो पाणी हलियो थो वञे वाटर सप्लाई वारी लाइन में, वरी मोटर पाणी वारी हले थी त उहो पाणी वरी घरनि में इस्तेमाल जे लाइ अचे थो। जे ग़रीब माण्हू उहो पाणी इस्तेमालु था कनि, जंहिंमें हज़ार ऐं कई बीमारियूं थियूं ज़ाहिर थियनि। ऐं ड्रेनेज सिस्टम जेको आहे मुकमल तबाह आहे। उन जे लाइ असीं मजबूरन थी जेको एहतिजाज जी तहरीक आहे बाक़ाइदा असां शुरू कई आहे। ऐं जेकॾहिं 10 ॾींहंनि जो अल्टीमेटम आहे, 10 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं हिन ते नोटिस हद जो MPA MNA या DC नथो वठे त इंशाअल्लाह इहो जेका जंग असांजी जारी आहे। बुख हड़तालूं बि कंदासीं, एहतिजाज बि कंदासीं, लॉन्ग मार्च बि कंदासीं। सुजावल जो वाहिद निंढण को शहर आहे जिते हेल ताईं 20 सालनि ताईं को बि कमु तरक़ियाती कमु न थियो आहे। हिते गटर सिस्टम आहे या सफ़ाई जो अमलो आहे बिल्कुलु ग़ाइबु रहंदो आहे। हिते मींहंनि में त ठहियो, पर आम ॾींहंनि में बि गटर जेके आहिनि उहे उथली पवंदा आहिनि। ऐं जेको सॼे शहर में गंदगी हूंदी आहे, गतियुनि में त अहिड़ी हालत हूंदी आहे जो नंढड़ा ॿार त ठहियो पर वॾा बि हली न सघंदा आहिनि। हिते स्कूली ॿारनि लाइ त तमामु वॾी ॾुखियाई थींदी आहे, उन्हनि जी ड्रेस ख़राबु थींदी आहे। हाणे उहे स्कूल कीअं वञनि। असां हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त महिरबानी करे असांजी सहार लॻी वञे। असांजो साईं हिते गॾु थियण जो इहा एहतिजाजी हिसाबु असांजो गटर नालो जेको आहे, इन में असां इलाही दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। बाबा हीउ गटर नालो जेको घरनि जे विचां अचे, इमाम बारगाह लॻी पई आहे, उनजे हिसाब सां तव्हां उनजो रिपेयर करायो या मथे करायो, उनजो पाणी पलटी अचे थो। ऐं हींअर जो मसइलो जेको आहे इहो त गटर भरिजी वियो आहे, उन मां गंदगी कैमरामैन अमजद कुमार साहब, अली अकबर कुमार, टाइम न्यूज़, जोग शरीफ।